लॻे थो हमरा सवारी जे इंतज़ार में आहे। यको बीठो आहे, इलाही देरि थी वई अथसि। पुछांसि, ओ भाऊ काॾे वेंदे छा? काॾे बि वञा, तुंहिंजो कहिड़ो कमु? अरे बाबा मां तुंहिंजी भलाई में आहियां बाबा। छाजी मुंहिंजी भलाई में? मुंहिंजो को सोट मसा था? बाबा छॾे अचां रक्षे ते न बाबा। अड़े अलाए केरु न केरु मुंहिंजो कहिड़ो सोट मसा था जो मुंहिंजी भलो थो सोचे मां तोखे छॾे अचां। अरे बाबा आख़िरी गाॾी जेका हुई न उहा वई हली, हाणे सवारी ॿी काई न मिलंदई, इहो ई रक्षो मिलंदई। मूंखे सॼी ख़बर आहे तव्हां रक्षण वारा माण्हुनि खे ब्लैकमेल करे पोइ ईअं ई कंदा हुओ जीअं 400-500 हुन मां कढूं। मूंखे सॼी ख़बर आहे, तूं मुंहिंजो मथो न खा घणो। आख़िरी वेगन पहुती आहे, हाणे अचण वारी आहे। कोन ईंदई, हाणे हाणे 5 मिंट थिया आहिनि, उहा वेगन वई तवारी। हाणे वई? हाणे वई। मां तोखे तुंहिंजो भलो थो सोचां त टेम सां वञी पुॼे। बाबा 200 रुपया ॾे, मां तोखे छॾे थो अचां ॻोठ। यार ॻाल्हि ॿुध, आख़िरी वेगन निकिरी वई पक? पक बाबा हाणे वई हले चवां। यार ईअं न त मूंसां धोखो करे, ॻाल्हि कर सिधी। धोखो छो कंदुमि बाबा? चई त 200 मां तोखे ईअं ॾेई थो छॾियां, बाक़ी सची ॿुधाए गाॾी ईंदी न ईंदी? बाबा गाॾी कोन ईंदई। न ईंदी? ईअं तुंहिंजा पैसा न खपनि। ईअं असां रोज़ी कंदा आहियूं गंजा मालिक जो। मजबूर बीठो आहियां मां, चयो यार बीठो आहे सवारी जे लाइ। तूं मुंहिंजो एहसास न कर, तूं वञी पंहिंजो रक्षो संभार। अगरि जे आख़िरी वेगन न बि आई, निकिरी वई आहे, मुंहिंजा हिन शहर में मिट बि आहिनि, दोस्त बि आहिनि। राति खणी मां पंहिंजे दोस्तनि वटि रहां थो या मिटनि वटि, सुबुह हलियो वेंदुमि। तूं छो तो मुंहिंजो घणो मथो खाए? तूं पंहिंजो रक्षो हलाए बीठो आहियां मां पंहिंजी तुंहिंजी मर्ज़ी, भले बीठो रह। बीठो हूंदे हिते मां त चवां पियो टेम सां वञी पुॼे बाबा। सॼी राति बीठो हूंदे, सॼी राति हिते। राति सॼी छो बीठो हूंदुमि? निभागा सुठी वाई त कढ। हे चयो हाणे दोस्तनि मिटनि ओॾे वेंदुमि, हिते छो बीठो हूंदुमि? बाबा गाॾी जे लाइ बीठो हूंदे न, सवारी ईंदी न, वेगन ई काई न ईंदी। आख़िरी वेगन वई बस। न ईंदी न? न। हल तुंहिंजो चवण न ईंदी, दोस्तनि वञा थो, मिटनि वञा थो, राति रहंदुमि हुते, ॾाढियूं कचहरियूं कंदुमि यारनि सां, दोस्तनि सां, सुबुह हलियो वेंदुमि। तुंहिंजी मर्ज़ी आहे। घणो मथो न खा यार, बस जान छॾ। मां त निभागे खे ॾाढा बोल ॾिना। मां चयो कुझु यार हले त 200-300 मिड़ई ठही पवंदा, पर कंहिं ॻाल्हि में न आयो। चलो ख़ैर आहे, अलाह मालिक आहे।